स्विट्जरलैंड में पाकिस्तानी कतर जी ट्रियाकड़ी में ईरान अमरीका ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर मुकमल। गडि॒यल पधिराई जारी। कतई मुआहिदे लाइ 60 ॾींहनि जो रोड मैप मंज़ूर। धुरियुनि ॻाल्हियुनि जी निगरानी लाइ आला सतही कमेटी क़ाइमु करण ते इतफ़ाक़ करे वरितो। ॿिन्ही मुल्कनि विच में टेक्निकी ॻाल्हियूं फौरी तौर ते शुरू थींदियूं। हरमुज़लंग में वापारी जहाज़नि जी अचु वञु लाइ राब्ता लाइन क़ाइमु थींदी। लबनान जंगबंदी ते अमल दरामद लाइ डी कन्फ्लेक्शन सेल क़ाइमु करण ते इतफ़ाक़। डी कन्फ्लेक्शन सेल में लबनान ऐं ट्रियाकड़ मुल्क शामिल हूंदा। ट्रियाकड़ मुल्क ॻाल्हियुनि तामीरी माहौल में अॻिते वधाइण लाइ कोशिशूं जारी रखंदा। एटमी प्रोग्राम ऐं पाबंदी बाबति वर्किंग ग्रुप्स जोड़िया वेंदा। बर्गन स्टॉक में थियल ॻाल्हियुनि में ईरानी वफ़द जे क़यादत स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ ऐं अमेरिकी वफ़द जी क़यादत नायब सदर जेडी वेंस कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर ॿिन्ही धुरियुनि में ट्रियाकड़ तौर ॻाल्हियुनि में शरीक थिया। पाकिस्तानी कतर जी ट्रियाकड़ी में लिबनान जंग जे ख़ात्मे लाइ वॾी अॻिभराई थी आहे। ईरान जे लाइ तेल ऐं पेट्रोकेमिकल जे एक्सपोर्ट ते पाबंदियूं ख़त्म कई वेयूं आहिनि। ईरानी बंदरगाहुनि जी नाकाबंदी ख़त्म ऐं कुझु मुनज़्ज़म दसासा बि जारी कया विया आहिनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची। स्विट्जरलैंड में ॻाल्हियुनि वारे वफ़द जो कमु मुकमल थी वियो आहे। टेक्निकी टीमूं पंहिंजो कमु जारी रखंदियूं। हरमुज़लंग में जहाज़नि जी महफ़ूज़ अचु वञु जो मैकेनिज़म तरतीब ॾियण ते इतफ़ाक़ कयो आहे। ईरानी परॾेही वज़ारत जो तर्जुमान इस्माइल बकाई। अमेरिकी सदर ट्रम्प जो चवणु आहे त 4 महीननि जी जंग खां पोइ वधीक तब्दीली न आणण जी न्यूयॉर्क टाइम्स जी दावा ग़लति आहे। ईरान जी फ़ौज नेवी ऐं फ़िज़ाइया ख़त्म थी चुकी आहे। ईरान जी आला क़यादत बि मारिजी वई आहे। ईरानी मईशत तबाह थी वई आहे। ईरान में फ़ौज खे पघारूं न पियूं ॾिनियूं वञनि। हरमुज़लंग खुलियल ऐं तेल जी सप्लाई जारी आहे। अमेरिकी स्टॉक मार्केट रिकॉर्ड सतह ते आहे। इसराइल पारां ॾखण लबनान में सिक्योरिटी ज़ोन ते कब्ज़ो बरक़रार रखण जो ऐलान। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त इसराइली फ़ौज ॾखण लिबनान में सिक्योरिटी ज़ोन ते कब्ज़ो बरक़रार रखंदी। हू इसराइल जे शहरनि जे तहफ़ुज़ लाइ मौजूदु हूंदा सियासी हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, हू ईरान खे एटमी हथियार हासिल करण न ॾींदा। अमरीका इसराइल जे कढियल कार्रवाई ईरान जे इनक़लाबी गार्ड खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। हाणे तेहरान पाण खे ॾिघे अरसे ताईं पाण खे न संभाले सघंदो। हिज़्बुल्लाह सरबराह नईम क़ासिम जो चवणु आहे त इसराइल लबनान में पंहिंजी मौजूदगी बरक़रार नथो रखी सघे। लबनान में जंगबंदी जे कंहिं बि भनकड़ी जो सख़्तु जवाबु ॾिनो वेंदो। नेतन्याहू ईरान ख़िलाफ़ अॻिराई लाइ ट्रम्प खे राज़ी त कयो, पर उन जो को फ़ाइदो न थियो। अॼु ईरान पंहिंजे सुप्रीम लीडर जी शहादत बावजूदि पहिरियां खां वधीक मज़बूत आहे। पीपल्स पार्टी इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में गिलगित बल्तिस्तान में गॾिजी हुकूमत ठाहिण ते इतफ़ाक़। हुकूमत ॿिनि मामलनि ते बाज़ाब्ता ॻाल्हियूं अॼु खां शुरू करण जो फ़ैसिलो। पीपी गिलगित बल्तिस्तान जे सदर अमजद हुसैन जो चवणु आहे त ख़िते जी बहितरी लाइ पीपी मुस्लिम लीग नून ऐं आईपीपी जो हिकु प्लेटफॉर्म ते अचणु सुठो समण आहे। ॾखण वेझो अलम पाक लॻाइण दौरान 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि 8 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी। रोड ॿुढो में अलम पाक लॻाइण दौरान बिजली जी तारनि मां करंट लॻण सबबि 8 ॼणनि मौक़े ते दमदणी हवाले कयो। 15 ज़ख़्मी, गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। वाक़े सबबि इलाइक़े में सो। घारे भरिसां पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो। ॿिनि एहलकारनि जी शहादत में मुलविस हिकु लुहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल लुहारी जी हुज़ूर बख़्श अबड़ो तौर सुञाणप थी। बंगल मरी ऐं किफ़ायत बुलेटी फ़रार थी विया।
ऐं खानपुर मर पुलिस मुबैना तौर अगवा थियल नौजवान के बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस चमड़ाहित गुलसन मर के बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वियो। इलाइक़े वासियुनि जो चमड़ाहित ॻोठ चक सियाल पासी गुलसन मर के पुलिस ऐं राजूनी बाद बाज़ियाब कराए वियो।